वॾी महिरबानी नौशाद। हेठाई वारा इलाइक़ा मुकमल तौर पाणी जे वर चढ़ी विया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसाति पई आहे। अवांखे इन हवाले सां अपडेट कंदा हलूं त कुंभ में बि बरसाति सबबि हेठाई वारा इलाइक़ा जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि ऐं बिजलीअ जो निज़ाम डामाडोल आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ओशाक ॼामणो। जी ओशाक। गुज़िरियल 48 कलाकनि खां शुरू थियल बरसाति जे वसकारे वारो सिलसिलो सॼी सिंध जी कुंभ सिटी ऐं हुन जे आसपास वारनि इलाइक़नि में वक़्फ़े सां जारी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां कुंभ सिटीअ में जेको आहे गुज़िरियल 48 कलाकनि दौरान वक़्फ़े सां पाणी आहे उहो निकाल न आहे सघियो। कुंभ जी सिटीअ जे हेठाई वारनि इलाइक़नि में मुंड खां 1.5 फुट ताईं पाणी बीठल आहे, जॾहिं त मथाई वारनि इलाइक़नि में बि पिणु पाणी बीठल आहे। रोडनि ऐं रस्तनि ते शहरनि खे अचण वञण में सख़्तु मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। जॾहिं त पाण ॻाल्हि कंदा हलूं एमरजेंसी लाइ मुक़ररु थियल ऑफिसरनि जी, त उहे हिन वक़्त ताईं असांखे किथे बि नज़र न आया। उहे पंहिंजी ऑफिसुनि ते महदूद आहिनि ऐं हिते जेको आहे काल्ह गुज़िरियल 48 कलाकनि दौरान जेको आहे बरसाति पवण सबबि घरनि जूं छितिन किरण वारा वाक़िया पेश आया आहिनि, जंहिं सबबि जेको आहे 5 ॼणा जेके आहिनि सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, पर उहो उन्हनि खे मक़ामी माण्हुनि फौरी तौर ते रेस्क्यू करे ऐं अस्पताल पहुचायो। पर रेन एमरजेंसी रहमत बजाए ज़हमत बणिजी वई आहे। पाणी पीअण करे जेका गुल भाॼी कपा जेका तबाह थी वई आहे। हुन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो पिणु ॿुधाईंदो हलां त बरसाति पवण सबबि खजे जे फसल में बीठल डंग जेके हुआ उहे पिणु ख़राब थी विया आहिनि ऐं वॾे पैमाने ते आबादकारनि खे नुक़सान पहुतो आहे। मां तव्हांखे इहो पिणु ॿुधाईंदो हलां त हिन गुज़िरियल 48 कलाकनि जी बरसाति दौरान लिफ्को जा केतिरा ई फीडर ट्रिप थी विया आहिनि, जंहिं सबबि लाइट जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे, जंहिं सबबि जेका शहरी